टंडोला यार मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर शोभान अली कमरानी मौजूद पीपल्स पार्टी के नामजद उम्मीदवार हैं अॻूणे वज़ीर वर्क्स एंड सर्विसेज सैयद ज़िया अब्बास शाह टंडोला यार में ख़िताब कंदे अवाम जो समुंड उथले पियो। हज़ारनि जी तादाद में जियाला वर्कर झूमी पिया। इन मौक़े ते ज़िया अब्बास शाह ख़िताब कंदे चयो त चाहे वदनी अलामत हुजे सभई किरदार असांखे हिकिड़ी जॻह ते मिलनि था। हद ही रूह रगू मुझू माण्हुनि सां इन ॾींहुं मैच जुदा किए जिया पलव शाल किया वनी वेड़ी जंसी साहिबा जेको पंहिंजे वालिद साहब हुयो मिशन शहर उनखे अदा कई, लेकिन तव्हांजे सिर खे झुकाइण न ॾिनई, तव्हांखे शर्मिंदा करण न ॾिनई, छाकाणि त हू पंहिंजे नाले वांगुरु बेनज़ीर हुई ऐं हमेशह जावेद ज़िंदा रहंदी। जो कत्ल हुई वो खुशबू थी, जो कत्ल हुई वो खुशबू थी, तुम कितना रास्ता रोकोगे। वो औरत थी या जादू थी जो सर पे चढ़कर बोल गई। हर जिंदा के हर वक्तल को वो चाबी बनकर खोल गई। शोर हवाओं का बनकर वो आंगन खोल गई। तुम जिंदा होके मुर्दा हो, वो मुर्दा होके जिंदा है। तुम जिंदा होके मुर्दा हो, तुम जिंदा होके मुर्दा हो, वो मुर्दा होके जिंदा है। तुम कितने भुट्टो मारोगे, घर से भुट्टो निकलेगा, घर से तुम कितने भुट्टो मारोगे, घर से भुट्टो निकलेगा। तुम कितने भुट्टो मारोगे, घर से भुट्टो निकलेगा। वो एक नियति रखी थी और पेशी थी दरबारों की। वो बेटी थी पंजाबों की, खैबर की बुलानों की। वो खून में लथपथ पिंडी में बंदूकें थी, बंगोले थे। वो तना प्यासी हेडी थी, वो हंसू कातिल टोले थे। चुनारों से कहना वो आनी है। हुन वधीक चयो त पीपी शहीदनि जी पार्टी आहे जे हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। हुन चयो त असां कोरोना जे वक़्तु बि अवाम जे विच में हुआसीं, अॼु बि फ़ख़्र सां अवाम जे विच में आहियूं। मुख़ालिफ़ मौसमी ॾेढर आहिनि, इलेक्शन जे टाइम गाॾियूं डोड़ाए वरी गुम थियो वञनि। ज़िया अब्बास शाह चयो त अॼु टंडोला जी अवाम जो जोश ऐं जज़्बो ॾिसी दिलि बाग़वार थी वई आहे। दिलि इन्ही ॻाल्हि जी गवाही थी ॾिए त टंडोला जी अवाम मुख़ालिफ़नि खे रद्द करे छॾियो आहे। इंशाअल्लाह 8 तारीख़ ते तीरनि जी बरसात थींदी। मुख़ालिफ़ वरी कॾहिं बि टंडोला जो मुंहुं बि ॾिसण कोन ईंदा। एमएनए उम्मीदवार ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी ॻाल्हाईंदे चयो त इंशाअल्लाह पूरे पाकिस्तान में पीपी खटींदी ऐं मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो ऐं मुख़ालिफ़नि खे तारीख़ी शिकस्त नसीब थींदी। टंडोला यार में जीत तीर जी थींदी। इन मौक़े ते सैयद अली नवाज़ शाह रिज़वी, सैयद भूरल शाह रिज़वी, ज़वार परवेज़ समूह ऐं ॿिया मौजूद हुआ।